ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 13/1/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार मनुष्य शरीर जी उन्नति जो प्रबंध रचंदा आहिनि। आत्मा जी उन्नति व चढ़ती जो साधन बाप ही बतलाईंदा आहिनि। ये बाप जी ही त रिस्पॉन्सिबिलिटी आहे कि बाबा असांखे इहा बतलाइनि कि कीअं आत्मा जी उन्नति व चढ़ती कला थी सघे। प्रश्न सदा ॿारनि जी उन्नति थींदी रहे, हुन जे लाइ बाप कहिड़ी कहिड़ी श्रीमत ॾींदा आहिनि। उत्तर आहे, ॿार पंहिंजी उन्नति जे लाइ सदा यादि जी यात्रा ते रहो। यादि सां ई आत्मा जी जंक निकिरंदी। कॾहिं बि ॿियो आहे, कॾहिं बि बीती खे यादि न करो ऐं अॻियां जे लाइ कोई आश न रखो। असांखे कॾहिं बि बीती जी खे यादि न करिणो आहे, अॻियां जे लाइ कोई बि आश न करणी आहे। सदा बाबा खे चओ, बाबा तव्हां असां गॾु, बाबा जी श्रीमत ते बाबा सां गॾु हलंदा हलो। ड्रामा में जो हूंदो उहो कल्याणकारी ई हूंदो। टियों आहे, शरीर निर्वाह जे लाइ कर्म भले ई करो, लेकिन जो बि टाइम मिले उहो वेस्ट न करो। बाप जी यादि में टाइम खे सफ़ल कंदा हलो। चौथों आहे, कम से कम 8 घंटा ईश्वरीय सेवा करो त तव्हांजी उन्नति थींदी रहे। ओम शांति। रूहानी बाप वेही रूहानी ॿारनि खे अथवा आत्माउनि खे सम्झाइनि था। मनुष्य चवंदा आहिनि आत्मा जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे परमात्मा जे मथां। उहो ई सभी आत्माउनि जी उन्नति ऐं मन जी शांति जो रास्तो ॿुधाए सघंदा आहिनि। आत्मा रहंदी आहे ब्रुकुटी में सभिनि खां न्यारी आहे आत्मा। अक्सर करे रोग थींदो आहे शरीर में, हिते ब्रुकुटी में न थींदो आहे, बस सिर में दर्द पईंदो, परंतु जो आत्मा जो तख़्त आहे हुते कोई तकलीफ़ न थींदी आहे। छोजी हुन तख़्त ते आत्मा विराजमान आहे। हुन आत्मा जी उन्नति अथवा शांति ॾियण वारो सर्जन त हिकु बाप ई आहे न, परमात्मा। जॾहिं आत्मा जी उन्नति थिए तॾहिं आत्मा खे हेल्थ वेल्थ बि मिले। शरीर खे त केतिरो बि करो हुन सां कोई उन्नति न थींदी आहे। शरीर जी कुझु न कुझु खिटफिट त थींदी रहंदी आहे। आत्मा जी उन्नति त सिवाय बाप जे ॿियो कोई करे न सघे। ऐं सभु दुनिया में शरीर जी उन्नति जो प्रबंध रचंदा आहिनि। बाक़ी आत्मा जी चढ़ती कला व उन्नति थींदी न आहे, उहो त बाप ई सिखलाईंदा आहिनि। सॼो मदार आत्मा ते आहे। बाबा चवनि था सॼो मदार आत्मा ते आहे। आत्मा ई 16 कला ठाहींदी आहे, पोइ आत्मा ई बिल्कुलु कला रहित थी वेंदी आहे। 16 कलायूं ठहींदियूं आहिनि, पोइ कला कम कीअं थींदी आहे इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि सत्युग में तव्हांखे ॾाढो सुख हुयो, त असांजी 16 कला खां पोइ 9 कला कीअं थी उहो बाप सम्झाइनि था। आत्मा चढ़ती कला में हुई ऐं ॿिया सत्संगनि में आत्मा जी उन्नति कीअं थींदी आहे इहे ॿुधाए न सघंदा आहिनि। बाप ई चवंदा आहिनि सत्युग में तव्हां ॾाढा सुखी हुयो, आत्मा जी चढ़ती कला हुई। ॿिया के सत्संगनि में आत्मा जी उन्नति कीअं थींदी आहे इहे ॿुधाए सम्झाईंदा न आहिनि। उहे जिस्मानी नशे में रहंदा आहिनि। देह अभिमान आहे। बाप तव्हांखे देही अभिमानी ठाहींदा आहिनि। आत्मा जो तमो प्रधान ठही आहे, हुनखे सतो प्रधान ठहिणो ई आहे। हिते सभु रूहानी ॻाल्हियूं आहिनि, हुते आहे जिस्मानी ॻाल्हियूं। सर्जन हिकु हार्ट कढी ॿियो विझंदो आहे, उनजो आत्मा सां कोई ताल्लुक़ न आहे। आत्मा त ब्रुकुटी में रहंदी आहे, हुनजो ऑपरेशन आदि कुझु न थी सघंदो आहे। अच्छा, बाप सम्झाईंदा आहिनि कि आत्मा जी उन्नति त हिकु ई बार थींदी आहे। आत्मा जॾहिं तमो प्रधान थिए तॾहिं आत्मा जी उन्नति करण वारो बाप अचे। उन्हनि जे बग़ैर कीअं बि कहिड़ी बि आत्मा जी चढ़ती कला न थी सघंदी आहे। बाप चवंदा आहिनि ये छी आत्मा मूं वटि अची न सघी। तव्हां वटि जॾहिं कोई ईंदो आहे त चवंदा आहिनि शांति कीअं मिले अथवा उन्नति कीअं थिए, परंतु इहे न ॼाणंदा आहिनि कि उन्नति खां पोइ असां काॾे वेंदासीं, छा थींदो। आत्मा जी उन्नति थियण खां पोइ काॾे वेंदासीं, छा थींदो। पुकारंदा आहिनि पतित खां पावन ठाहियो।
जीवन मुक्ति में वठी हलो त आत्माउनि खे ई वठी वेंदा, न शरीर त हिते सभिनि जो ख़तमु थी वेंदो। परंतु इहे ॻाल्हियूं कंहिंजी ॿुधी में न आहिनि। इहा आहे ईश्वरीय मत। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो पावन ठही पोइ त जीवन कोई आत्मा जेकी हाणे उन्नति खे पाईंदी, महिनत करे वो जीवन मुक्ति स्वर्ग में ईंदी। बाक़ी पोइ त सभी आत्माउनि खे त मथे बाबा वठी हलंदो ई सही, शरीर हिते ख़तमु थी वेंदो। परंतु इहे ॻाल्हियूं कंहिंजी ॿुधी में न आहिनि। इहा आहे ईश्वरीय मत। बाक़ी उहे सभु आहिनि मानव मत। ईश्वर मत सां हिकदमि आसमान ते चढ़ी वेंदा आहियूं, शांतिधाम सुखधाम में। पोइ ड्रामा अनुसार हेठि बि उतरणो ई आहे। आत्मा जी उन्नति जे लाइ बाप जे सवाइ ॿियो कोई बि सर्जन न आहे। सर्जन पोइ तव्हांखे आप समान ठाहींदा आहिनि। कोई त ॾाढनि जी उन्नति सुठी रीति कंदा आहिनि, कोई मीडियम, कोई थर्ड ॿिए कंहिंजी उन्नति कंदा आहिनि। आत्माउनि जी उन्नति जो जवाबदार आहे हिकु बाप। आत्मा जी उन्नति जो जवाबदार हिकु बाप आहे। दुनिया में कंहिंखे बि मालूम न आहे। बाप चवंदा आहिनि हिन साधू आदि जो बि उद्धार करण मां ईंदो आहे। पहिरों जॾहिं आत्मा ईंदी आहे त पवित्र ई ईंदी आहे। हाणे बाप आया आहिनि सभिनि जी उन्नति करणु। नंबरवार पुरुषार्थ अनुसार तव्हांखे ॾिसो केतिरी उन्नति थिए थी न। हुते तव्हांजो शरीर बि फर्स्ट क्लास तव्हांखे मिलंदो। बाप ई आहे अविनाशी सर्जन। हुते असांखे शरीर बि फर्स्ट क्लास ई मिलंदो। बाबा असांखे हाणे बाबा चवंदा कि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॾिसो केतिरी उन्नति थिए थी न। हुते असांखे शरीर बि फर्स्ट क्लास मिलंदो। बाप आहे ई अविनाशी सर्जन। उहो ई अची करे तव्हांजी उन्नति कंदो आहे। त ऊच ते ऊच पंहिंजे स्वीट होम में हली हलंदो। उहो माण्हू मून ते हली वेंदा आहिनि। अविनाशी सर्जन तव्हांखे तव्हांजी उन्नति प्राप्त कराइण लाइ चवंदा आहिनि मामिकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। अविनाशी सर्जन तव्हांखे तव्हांजी उन्नति प्राप्त कराइण लाइ चवंदा आहिनि मामिकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। बाप विश्व जा ॿारनि खे लिबरेट कंदा आहिनि। बाबा विश्व जे ॿारनि खे लिबरेट कंदा आहिनि। जॾहिं तव्हां स्वर्ग में वेंदव तॾहिं ॿिया सभु शांतिधाम में हली वेंदा। बाप केतिरो वंडरफुल कार्य कंदा आहिनि। कमाल आहे बाप जी। तॾहिं चवंदा आहिनि तव्हांजी गत मत तव्हां ई ॼाणो। आत्मा में ई मत आहे। आत्मा अलॻि थी वञे त मत मिली न सघे। ईश्वरीय मत सां चढ़ती कला, मानव मत सां उतरती कला, इहे बि ड्रामा में नूंद आहे। उहो माण्हू सम्झंदा आहिनि हाणे स्वर्ग ठहे थो न, हाणे स्वर्ग ठही वियो आहे। अॻियां हली करे मालूम पवंदो कि त नर्क आहे या स्वर्ग आहे। भाषा में उत्तर केतिरो हंगामो कंदा आहिनि न। भाषा जे मथां केतिरो हंगामो कंदा आहिनि, दुखी आहिनि न। अलॻि अलॻि भाषाउनि जे मथां बि केॾो हंगामो कंदा आहिनि। स्वर्ग में दुख हूंदो न आहे, अर्थक्वेक बि न हूंदी आहे। हाणे पुराणी दुनिया जो विनाश थियणो आहे, पोइ स्वर्ग ठही वेंदो। पोइ अधु कलाक उहो बि गुम थी वेंदो। पोइ स्वर्ग ठही वेंदो। पोइ अधु कलाक खां पोइ उहो बि गुम थी वेंदो। चवंदा आहिनि द्वारिका स्वागत सागर जे हेठां हली वई, सोने जी चीज हेठि दॿी वई, सो त ज़रूरु अर्थक्वेक सां ई हेठि वेंदी। समुद्र खे थोड़ी खाई खोदे करे कढंदासीं। अर्थक्वेक सां हेठि हली वेंदी, समुद्र खे थोड़ी खोद करे पोइ कढंदासीं। धरती खे खोदंदासीं न, हुतां खां माल निकिरंदो आहे। बाप चवंदा आहिनि मां सभिनि जो उपकार कंदो आहियां, मुंहिंजो पोइ सभु अपकार कंदा आहिनि, मूंखे गाली ॾींदा आहिनि। बाबा सभिनि जो उपकार कंदा आहिनि, पोइ बाबा खे गाली बि ॾींदा आहिनि। मां त अपकारनि जो बि उपकार कंदो आहियां, त मुंहिंजी ज़रूरु महिमा थियणी खपे न। भक्ति मार्ग में ॾिसो केतिरो मान आहे। तव्हां ॿार बि बाप जी केतिरी महिमा कंदा आहिनि। चित्र में बि 32 गुण ॾेखारिया आहिनि। हाणे तव्हां बि बाप जहिड़ो गुणवान ठहो था त केतिरो पुरुषार्थ करणो खपे, टाइम वेस्ट न करणो आहे। बाबा चवनि था ॾाढो हाईएस्ट बाप असांखे पढ़ाए थो त रोज़ ज़रूरु पढ़णो आहे।
हर सेकेंड पंहिंजी मन संकल्प बोल कर्म जी जांच कंदा रहो ऐं पंहिंजे पाण खे सुधारंदा रहो, पोइ न त वापसि असांखे इहे टाइम न मिलंदो। ॾाढो हाईएस्ट बाप पढ़ाए थो, इहे अविनाशी बाप बि आहे, टीचर बि आहे। पिछाड़ी में अचण वारा पुराणनि खां बि तिखा निकिरी वेंदा। हाणे सॼी दुनिया जी उन्नति थिए थी न, बाप द्वारा उन्नति थिए थी। श्री कृष्ण खे बि गुणवान ठाहिण वारो बाप ई आहे न, श्री कृष्ण खे बि गुणवान ठाहिण वारो बाप ई आहे। बाबा चवनि था सभिनि खे ॾियण वारो मां ई आहियां, बाक़ी सभु वठण वारा आहिनि। इहे घरानो थो ठहे नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बेहद जो बाप ॾिसो केतिरो मीठो, केतिरो प्यारो आहे। ऊच ते ऊच बाप द्वारा हाणे सभिनि जी उन्नति थिए थी। बाक़ी त सभिनि खे सीढ़ी उतरणी आहे। कमाल आहे बाप जी, पर खाओ पीओ सभु कुझु करो, सिर्फ़ु बाबा जा गुण ॻाओ। हीअं न बाबा जी यादि में रहण सां खाई न सघंदा आहियूं। राति जो फुर्सत मिले, राति जो त फुर्सत मिलंदी आहे न, हीअं न यादि में रहण सां रोटी खाई न सघूं। अच्छा राति जो त फुर्सत मिलंदी आहे, 8 घंटा त फुर्सत आहे। बाप चवंदा आहिनि कम से कम 8 घंटा हिन गवर्नमेंट जी सर्विस करो, जो बि अचे हुनखे आत्मा जी उन्नति जे लाइ रास्तो ॿुधायो। जीवन मुक्ति माना विश्व जो मालिक, मुक्ति माना ब्रह्मांड जो मालिक। ये सम्झाइण त ॾाढो सहज आहे, परंतु तक़दीर में न आहे त तदबीर छा करे सघंदी। बाप सम्झाईंदा आहिनि कि बाप जी यादि सवाइ आत्मा जी जंग निकिरी न सघंदी। बल ज्ञान सॼो ॾींहुं ॿुधाईंदा, परंतु आत्मा जी उन्नति जो उपाय यादि जे सवाइ ॿियो कोई न आहे। त जेसिताईं असां बाबा खे यादि न कंदासीं न, तेसिताईं असांजी आत्मा जी उन्नति अर्थात असांजा संकल्प बोल कर्म सुधरंदा न, असांजा संस्कार सुधरंदा न, असांजी मत सम्झ सुधरंदी न। बाप ॿारनि खे ॾाढो प्यार सां रोज़ु सम्झाईंदा आहिनि, परंतु पंहिंजी उन्नति कंदा आहिनि व न कंदा आहिनि उहो त हर हिकु ख़ुदि सम्झी सघंदो आहे। इहे सिर्फ़ु तव्हां ई ॿुधंदा आहियो, परंतु इहे सिर्फ़ु तव्हां ई न ॿुधंदा आहियो, मतिलबु मधुबन में जो वेठा हुया उन समय से उहे ई न, परंतु सभु सेंटर्स वारा ॿुधंदा। ये टेप रखी आहे न, इहे बि पंहिंजे में आवाज़ु भरे करे वेंदी आहे सर्विस थी। ये ॾाढी सर्विस ॾींदी आहे। ॿार सम्झाईंदा आहिनि शिव बाबा जी मुरली असां ॿुधंदा आहियूं, तव्हांजे द्वारा ॿुधण सां इनडायरेक्ट थी वेंदी आहे। पोइ हिते ईंदा आहिनि डायरेक्ट ॿुधणु, मतिलबु टेप में त डायरेक्ट बाबा जी आवाज़ु हूंदी न, ऐं दीदी ॿुधाईंदी त इनडायरेक्ट। पोइ बाबा ब्रह्मा मुख द्वारा ॿुधाईंदा आहिनि अथवा मुख द्वारा ज्ञान अमृत ॾींदा आहिनि। पोइ जॾहिं ॿार हुते वेंदा आहिनि त हिन समय दुनिया तमो प्रधान थी वई आहे, त हुन ते ज्ञान जी वर्षा खपे। उहा आहे पाणी जी वर्षा त ॾाढी थींदी आहे, हुन पाणी सां त कोई पावन न ठही सघे। इहे सॼी ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवंदा इहे सॼी ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि। बाप चवंदा आहिनि हाणे जागो, मां तव्हांखे शांतीधाम वठी वञण लाइ आयो आहियां। आत्मा जी उन्नति बि हिन में आहे, बाक़ी सभु जिस्मानी ॻाल्हियूं आहिनि। रूहानी ॻाल्हियूं सिर्फ़ु तव्हां ई ॿुधाईंदा आहियो। पदमपति भाग्यशाली सिर्फ़ु तव्हां ई ठाहींदा आहियो न। बाप त ग़रीब निवाज़ आहे, ग़रीब ई ॿुधंदा आहिनि। तॾहिं बाप चवंदा आहिनि अहिल्या ऐं गणिकाउनि खे बि सम्झायो। सतयुग में अहिड़ी ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि, उहा बेहद जो शिवालय। सतयुग में अहिड़ी ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि, उहा बेहद जो शिवालय। केॾो वॾो शिवालय आहे न असांजो, लेकिन हुते शिव बाबा न रहंदा आहिनि। हाणे बेहद जो वैशालय आहे, बिल्कुलु ई तमो प्रधान आहे, हिन सां जास्ती मार्जन न आहे। हाणे हिन पतित दुनिया खे चेंज थियणो ई आहे। हाणे हिन पतित दुनिया खे चेंज थियणो ई आहे। बाबा चवनि था भारत में राम राज्य ऐं रावण राज्य हूंदो आहे। जॾहिं अनेक धर्म थी वेंदा आहिनि तॾहिं शांती थी वेंदी आहे, लड़ाई त लॻंदी ई रहंदी आहे। हाणे त ॾाढी ज़ोर सां लड़ाई लॻंदी, कड़ी लड़ाई लॻंदी पोइ बंदि थी वेंदी, छो जो राजे जी स्थापना थिए
कर्मातीत अवस्था बि थिए, हाणे त कोई चई न सघंदो आहे। त हीअ लड़ाई लॻे थी, वरी बंदि छो थी वञे, छोजी असांजी अञा कर्मातीत अवस्था न आई आहे न, इन करे। उहा अवस्था ईंदी त पढ़ाई पूरी थी वेंदी, पोइ ट्रांसफ़र थी वेंदसीं पंहिंजे पुरुषार्थ अनुसार। इहे बंबोर खे आग त लॻंदी, फटाफट विनाश थी वेंदो। उन्हनि खे खूने नाहिक खेर चइबो आहे न, नाहिक सभु मरी वेंदा। रक्त जी नदियूं बहंदी, पोइ घी ऐं खीर जी नदी बहंदी। हाहाकार खां पोइ जय जयकार थींदो। बाक़ी सभु अज्ञान निंद्रा में सुम्हंदे सुम्हंदे ई ख़तमु थी वेंदा। वॾी युक्ति सां स्थापना थिए थी न, विघ्न बि पवंदा, अत्याचार बि थींदा। हाणे माताउनि द्वारा स्वर्ग जो द्वार खुलंदो आहे। बाबा चवंदा, हाणे माताउनि द्वारा स्वर्ग जो द्वार खुले थो न। बाबा जे कार्य में केॾी सारी माताऊं मददगार आहिनि, हिननि द्वारा स्वर्ग जो द्वार थो खुले। आहिनि त पुरुष बि ॾाढा, परंतु माता जन्म ॾींदी आहे त हुनखे पुरुष सां इज़ाफ़ो ज़ाइदा मिलंदो आहे। स्वर्ग में त नंबरवार सभु वेंदा, कोई 2 जन्म मेल में बि वठी ठही वेंदा आहिनि। हिसाब किताब जो ड्रामो में नूंद आहे, उहो ई थींदो रहंदो आहे। आत्मा जी उन्नति थियण सां केतिरो फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। कोई त हिकदमि हाईएस्ट ठही वेंदो आहे, कोई त बिल्कुलु लोएस्ट, काथे राजा त काथे प्रजा, काथे विश्व महाराजन त काथे प्रजा। विश्व महाराजन में बाबा जे गुण शक्ति ज़्यादा हूंदियूं, प्रजा में घटि हूंदियूं। प्रजा बि बाबा खां ई वरसो वठंदी आहे न, लेकिन उहो थोरो वठी सघंदी। मिठे मिठे ॿारनि खे बाप सम्झाईंदा आहिनि, हाणे पुरुषार्थ करो, योग सां पवित्र ठहो, तॾहिं धारणा थिए। मंज़िल ॾाढी ऊची आहे, पंहिंजी खे आत्मा सम्झी ॾाढो प्यार सां बाप खे यादि करिणो आहे। आत्मा जो परमात्मा सां गॾु लव आहे, इहे रूहानी लव आहे, जंहिंसां आत्मा जी उन्नति थींदी आहे। जिस्मानी लव सां किरी पवंदा आहिनि। तक़दीर में न आहे त भागंती थी वेंदा आहिनि। यज्ञ जी ॾाढी संभाल खपे। माताउनि जी पाई सां यज्ञ जी सर्विस थिए थी। हिते ग़रीब ई साहूकार ठहींदा, सॼो मदार आहे पढ़ाई ते। तव्हां हाणे सिधा सुहागनी ठहींदा आहियो। इहा सभिनि खे फीलिंग ईंदी आहे। माला जो दानो ठहिण वारनि खे केतिरी सुठी फीलिंग ईंदी आहे न। माला जो दाणो जेको ठहींदा आहिनि उन्हनि खे ॾाढी सुठी फीलिंग ईंदी। त बाबा चवंदा आहिनि, शिव बाबा खे यादि कंदा आहियो, सर्विस कंदा रहो त ॾाढी उन्नति थी सघंदी आहे। शिव बाबा जी सर्विस में शरीर बि निछावर करिणो आहे। सॼो ॾींहुं नशो रहे, हीअ मासी जो घर न आहे। ॾिसणो आहे असां पंहिंजी उन्नति जी, ॾिसणो आहे असां पंहिंजी केतिरी उन्नति कई। बाबा चवंदा आहिनि, बीती खे यादि न करो, अॻियां जी कोई आश न रखो। बीती खे यादि न रखो, अॻियां जी कोई आश न रखो। सिर्फ़ु असांखे बाबा खे यादि कंदे कंदे या बाक़ी संग में जा ॾींहं सॼो ख़ुशी में मौज में मल्हाइणा आहिनि। बाबा चवंदा आहिनि, ॾिसणो आहे असां पंहिंजी केतिरी उन्नति कई। बाबा चवंदा आहिनि, बीती खे यादि न करो, अॻियां जी कोई आश न रखो। शरीर निर्वाह त कर्म त करिणो आहे। जो टाइम मिले हुन में बाप खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। जो टाइम मिले हुन में बाबा खे यादि कंदा रहो। बाबा बांदेलियुनि खे बि सम्झाईंदा आहिनि कि तव्हांखे पति खे ॾाढो नम्रता प्यार सां सम्झाइणो आहे। कोई मारे त उन्हनि ते फूलनि जी वर्षा करो। पंहिंजे खे बचाइण जी ॾाढी युक्ति खपे। अखियूं ॾाढियूं शीतल खपनि। जेके पति पत्नी रहंदा आहिनि या दुनिया में बि बाबा जे ॿार बि, उन्हनि जी अखियूं ॾाढी शीतल खपनि, कॾहिं बि हिलनि न। हिन ते अंगद जो बि मिसाल आहे, अर्थात कॾहिं बि क्रिमिनल आहे न वञणी खपे। किथे बि कॾहिं बि क्रिमिनल आहे न वञणी खपे। अंगद जो मिसाल आहे, ॾाढो अड़ोल हुयो न। तव्हां सभु महावीर आहियो। जो पास्ट थियो उन्हनि खे यादि न करिणो आहे, सदैव हर्षित रहणो आहे।
ड्रामा में ड्रामा ते अटल रहणो आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां, बाक़ी ॿियो कोई ॻाल्हि न आहे। श्री कृष्ण जे लाइ लिखियो आहे सुदर्शन चक्र सां गलो काटे मारी। श्री कृष्ण जे लाइ ईअं लिखियलु आहे। अर्थात तव्हां बि पंहिंजो सुदर्शन चक्र फिराईंदा रहो। असां सत्य त्रेता द्वापर कलयुग में चक्कर काटे हाणे आया आहियूं, वरी खां असां बाबा खां वरसो था वठूं। ये जो भी प्रकार जी माया हूंदी उहे सभु अर्थात मनन चिंतन में रहो, सभु विघ्न सभु माया भॼी वेंदी। ये सभु कथायूं आहिनि न। बाप त हिंसा न करे सघेसि थी त बाप मारण जी त ॻाल्हि न आहे। इहे ॻाल्हियूं सभु हिन समय जी आहे। अर्थात माया अर्थात जो बि व्यर्थ विकल्प संकल्प स्वभाव संस्कारनि जे रूप में ई त असांजी कमज़ोरी जी ही माया आहे। त बाबा जी यादि में रहींदासीं, मनन चिंतन कंदासीं त सभु कमी कमज़ोरी विकार ख़तमु थी वेंदी, त माया ई ख़तमु थी वई। मारण जी ॻाल्हि न, इहे ॻाल्हियूं सभु हिन समय जी आहे। हिकु तरफ़ ढेर मनुष्य, ॿिया तरफ़ तव्हां आहियो, जंहिंखे अचिणो हूंदो उहो ईंदा ई रहंदा। ॿिया तरफ़ असां उन में बि सपूत ॿार ऐं कपूत ॿार बि आहिनि। बाबा जा राइट हैंड ऐं लेफ्ट हैंड्स बि आहिनि। अर्थात पूरी राजधानी में ऊच पद वारा बि आहिनि त कम पद वारा बि आहिनि। त हिकु तरफ़ हेॾी वॾी दुनिया ऐं हिकु तरफ़ असां एतिरा थोरा सा ॿार, हुननि में बि थोड़नि में थोरा सा ॿार असां जो बाबा जा सपूत ॿार आहिनि। कल्प पहिरियों बि मिसल पद पाईंदा रहंदासीं। हिन में चमत्कार जी ॻाल्हि न आहे। बाप त रहम दिल आहे न, दुख हरता सुख करता आहे न, पोइ दुख कीअं ॾींदा? बाबा त दुख हरता सुख करता आहे न, पोइ दुख कीअं ॾींदा? अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कम से कम 8 घंटा ईश्वर गवर्नमेंट जी सर्विस करे पंहिंजो टाइम सफ़ल करिणो आहे। बाप जहिड़ो गुणवान ठहिणो आहे असांखे। जो ॿियो आहे जो बीती वियो उनखे यादि न करिणो आहे। बीती खे बीती करे सदैव हर्षित रहणो आहे असांखे। ड्रामा ते अडोल रहणो आहे। जो बीती ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खे बीती खे बीती करे सदैव हर्षित रहणो आहे, सदा अडोल रहणो आहे। वरदान संकल्प बोल कर्म में जा व्यर्थ, संकल्प बोल कर्म के व्यर्थ के समृत में परिवर्तन करण वारा होली हंस ठहो। होली हंस अर्थात संकल्प बोल ऐं कर्म जे व्यर्थ के समृत में परिवर्तन करे छॾो। छो जी व्यर्थ जहिड़ो पत्थर, व्यर्थ जीअं पत्थर हूंदो आहे, पत्थर जी कोई वैल्यू न आहे, रतन जी वैल्यू हूंदी आहे। होली हंस फौरन परखी वठंदो आहे कि हीअ कम जी चीज़ न आहे, हीअ कम जी आहे। कर्म कंदे सिर्फ़ु ये स्मृति रहे कि असां राजयोगी नॉलेजफुल आत्मायूं, रूलिंग एंड कंट्रोलिंग पावर वारी आहियूं, त व्यर्थ अची न सघंदो आहे। त व्यर्थ असां वटि अची न सघंदो आहे। इहा स्मृति होली हंस ठाहे ॾींदी। बाबा चवनि था होली हंस अर्थात संकल्प बोल कर्म जे व्यर्थ के समृत में परिवर्तन करण वारा। छो जो व्यर्थ जीअं पत्थर हूंदो आहे, पत्थर जी वैल्यू न आहे, रतन जी वैल्यू हूंदी आहे न। त बाबा चवंदा आहिनि होली हंस फौरन परखी वठंदो आहे कि हीअ कम जी चीज़ आहे या न आहे। कर्म कंदे सिर्फ़ु इहे स्मृति मर्ज रहे असांजी कि असां राजयोगी नॉलेजफुल आत्मायूं, रूलिंग एंड कंट्रोलिंग पावर वारियूं आहियूं। रूलिंग एंड कंट्रोलिंग पावर वारी असां आत्मायूं आहियूं। इहे असांखे यादि रहे त व्यर्थ ख़तमु थी वेंदो, पोइ असां वटि अची न सघंदो न। इहा स्मृति असांखे होली हंस ठाहींदी आहे। इहा स्मृति असांखे होली हंस ठाहींदी आहे। स्लोगन आहे जो स्वयं खे हिन देह रूपी मकान में महिमान सम्झंदा आहिनि उहे ई निर्मोही आहिनि।
जो स्वयं के इन देह रूपी मकान में महिमान सम्झनि। असां परमधाम बाबा जी संतान इन देह रूपी मकान में महिमान आहियूं, त असांखे कॾहिं बि हिन में मोह न ईंदो। बाबा चवनि था हीअं रहो। महिमान खे कॾहिं बि कोई चीज़ पंहिंजी लॻंदी आहे त सोचियो न मूंखे बसि इहो यूज़ करिणो आहे, बसि पोइ वापसि पंहिंजे घर वञिणो आहे। उअं ई असां हिन सृष्टि ते ईंदासीं, हिन देह खे यूज़ कंदासीं, देह जे संबंध सबब पदार्थ वस्तु वैभव सभु बाबा जो सम्झी करे यूज़ कंदासीं, पोइ वापसि पंहिंजे घर। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। जीअं जॾहिं कोई अहिड़ो ॾींहुं हूंदो आहे त हलंदे फिरदे ट्रैफ़िक खे बि रोके 3 मिंट साइलेंस जी प्रैक्टिस कराईंदा आहिनि। हलंदे उहे सभी कार्य खे स्टॉप करे वठंदा आहिनि। ये तव्हां बि कोई बि कार्य कंदा आहियो या ॻाल्हि कंदा आहियो त विच में ये संकल्पनि जी ट्रैफ़िक खे स्टॉप करण जो अभ्यास करो। 1 मिंट जे लाइ बि मन जे संकल्पनि खे चाहे शरीर द्वारा हलंदे हुए कर्म खे विच में रोके करे पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी वञो। 1 मिंट जे लाइ बि मन जे संकल्पनि खे चाहे शरीर द्वारा हलंदे हुए कर्म खे विच में रोके करे पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी वञो। बसि असां आत्मा आहियूं ऐं असांजो लाइट जो शरीर आहे, बसि ॿियो कुझु आहे ई न। असां मन जा संकल्प बि कंट्रोल त आत्मा स्थिति, शरीर बि कर्म बि छुटी वियो त लाइट जो शरीर, बसि असां बाबा ऐं मां, बसि ॿियो कोई बि न आहे। मां लाइट जो शरीर। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।